ॾाढो थी न ॾेखार तूं प्यास को दिल में धार तूं है माण्हूअ खे त न मार तूं। बडाणी पुलिस खणी गिरफ़्तार करे वञी असांखे कश्मीर थाणे ॾेई घोसपुर खे नो घोसपुर असां सां वरी ज़ुल्म कयो आहे। खादिम खे गोलियूं जंगनि में हणी वठी करे खादिम ग़रीब खे जेको आहे त गोलियूं हणी छॾियूं जंगनि में गोलियूं हयूं। कूड़ो मुक़ाबिलो ॼण आयो 5 ॾींहं 7 तारीख़ जुमे जे ॾींहुं बडाणी पुलिस ॿधो हुयो। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। असांजी मथे ऑफिसरनि खे गुज़ारिश आहे त असां सां इंसाफ़ करनि ऐं असां मज़दूर ऐं हिते बडाणी दरगाह मीरा साईं जा रहवासी आहियूं। असां ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहियूं। असां कंहिंजी बि न कुझु टाउन कयो आहे या कंहिंजे इशारदार आहिनि कंहिंखां बि पुछी सघो। असांजी तुंहिंजा रांड असां ते को बि कूड़ो केस कॾहिं बि ज़िंदगी में दाख़िल कोन आहे। घोसपुर पुलिस पारां 2 ॾींहं अॻु मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॼाणायल नौजवान खादिम हुसैन सोलंगी जे वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। मीडिया अॻियां एहतिजाज कंदे गिरफ़्तार नौजवान जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त संदन नौजवान ते कंहिं बि क़िस्म जो केस दाख़िल नाहे थियल न ई हू कंहिं क्रिमिनल एक्टिविटी में मुलविस आहे, पर इन बावजूद खेसि कूड़े मुक़ाबले में ज़ख़्मी करे माज़ूर कयो वियो आहे। होॾां घोसपुर पुलिस मौक़िफ़ ॾींदे वाक़े बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकार करे छॾियो। मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी नौजवान जे वारसनि इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। सदरुद्दीन भुट्टो, काश न्यूज़, बडाणी।